अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअणा अॻे जे जिया जुग जुग से जियन ओए मोटी किन मरन मरणा अॻे जे मुआ। भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 22 जनवरी 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जी तुंहिंजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। पाकिस्तान ख़ासि करे सिंध में इंसाफ़ जी अणहूद एॾी आहे जो हाणे त मज़लूमनि खे इंसाफ़ मिलण बि मुहागो थी वियो आहे। डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल वारे वाक़िए खां पोइ सिंध वासियुनि जी हलायल तहरीक बाद जवाबदारनि ख़िलाफ़ केस त दाख़िल थिया पर अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खे जुड़तू पुलिस मुक़ाबले में मारण बाद संस लाश ॻोठ पहुचण ते लाश खे साड़ण वारे केस जी ॿुधणी थी। केस में नामज़द जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो। जवाबदारनि ॾोह क़बूलण खां इनकार कयो। केस में नामज़द जवाबदारनि मौलवी अहमद शाहाणी, मौलवी रियाज़ पहवर, मौलवी अमजद पहवर, शेर अली समेजो, महबूब अली साद, ग़ुलाम मुश्तबा पहवर, नूरसन पहवर, गमशाद अली पहवर, लखमीर समेजो, मोहम्मद सैफुल, अरशद समेजो, अलीम समेजो, मोहम्मद सलीम साद, माशूक ख़ासखेली ऐं ॿियनि खे अदालत में पेश कयो वियो, जिते जवाबदारनि ते अदालत में फ़र्द जुर्म लागू कयो वियो। अदालत पुलिस खे जवाबदारनि ख़िलाफ़ ईंदड़ ॿुधणी ते सबूत ऐं गवाह पेश करण जूं हिदायतूं ॾींदे ॿुधणी 7 फेबरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जवाबदारनि खे पुलिस जे पहिरे हेठि अदालत खां सेंट्रल जेल नियो वियो, जॾहिं त पेशी जे मौक़े ते अदालत ॿाहिरां सख़्त हिफ़ाज़ती उपाउ वरिता विया। हाई प्रोफाइल केस हुजण सबबि ख़ौफ़ वारी सूरतहाल अञा बि बरक़रार आहे। अञा बि इहो ख़ौफ़ आहे त किथे के इंतिहा पसंद हमिलो करे जवाबदारनि खे आज़ादु न कराए वञनि। क़त्ल केस में नामज़द कयल पुलिस अमलदार अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। पुलिस संदन गिरफ़्तारी लाइ के बि क़दम न आहिनि खयां। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे फ़ौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे कानून जे कटहरे में आणे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि त जीअं आईंदा केर बि तौहिन जो इल्ज़ाम हणी कंहिंखे क़त्ल करण जी जुरत न करे। बलोच यकजाती कमेटीअ जी अॻुवाण मारंग बलोच जे बयान खां पोइ सोशल मीडिया ते सख़्तु तनक़ीद कई पई वञे। डॉक्टर मारंग बलोच जे बयान ऐं बलोच तहरीक बाबति नामियारो लेखक ऐं नावल नवीस मंज़ूर थहीम लिखे थो, जॾहिं मूं पंहिंजो नावल पुन्हूं जेको बलोच मिसिंग पर्सन ते आहे लिखियो पए त केतिरा चहिरा हिकु वक़्तु मुंहिंजे आॾो गुज़रिया थे, ज़ख़्मी ऐं बेतरतीब। केतिरा सिंधी बलोच ख़ानदान जिन खे पोइ हिन रियासत पाकिस्तान जी फोर्सिस खणी गुम कयो, बेदर्दी सां मारियो, किन जा लाश ईअं गुम थिया ॼण ज़मीन ॻिही वई। जिन वाक़िअनि खां पोइ मायरनि खे इंतज़ार जे बेरहम दर्द में मुब्तला कयो वियो। सियासी कारकुन ऐं राइटर जी हैसियत में मूं पोइ उन्हनि समूरनि जो दर्द पुन्हूं जी सूरत में लिखणु शुरू कयो हो। दरअसल पाकिस्तान पंहिंजी इब्तिदा खां ॿक़ौमी नज़रिए हिकु क़ौम हिकु मज़हब जे नाले ते तमामु वॾी ज़हनी बदहाली पैदा कई। पाकिस्तान हाणे फ़िरक़ाबंद जनूनी ऐं ज़ालिम रियासत आहे, जंहिं पुठियां इहो ख़्यालु कमु करे रहियो आहे त मज़बूत फ़ौज ई पाकिस्तान जो बचाव आहे। ही उहा फ़ौज आहे जेका पाकिस्तान
जे मजमूई कारोबार में 70% पार्टनरशिप रखे थी। उनजो हिकु नतीजो इहो निकितो जो पाकिस्तान में हाणे ताईं फ़ौजी आमरे ताईं मक़ामी तरह सरदारनि जागीरदारनि ब्यूरोक्रेसी जो नेक्सिस जा गठजोड़ मज़बूत थियो आहे। बलूचिस्तान सां हिकु ॿियो अलमियो थियो। कुझु ॾींहं अॻु मां पंहिंजे मानवारे साथी ऐं दोस्त डॉक्टर शाह मोहम्मद मरी जो किताबु बलोच क़ौम क़दीम अहद खां असर हाज़िर ताईं पढ़ी रहियो हुउसि, जंहिंमें हिकु वाक़े जो ज़िक्र आहे। मां अव्हां सां उन वाक़े जो ज़िक्र करणु चाहींदुसि। डॉक्टर मरी मूजिबि उहो वाक़ियो 1780 जो आहे, जंहिंजो तालुक़ु हिकु माउ सां आहे। हू लिखे थो, बलूचनि जी पाण में जंग जे नतीजे में हसनी क़बीले जो सरदार सादिक हसनी मारिजी वियो। सरदार सादिक जूं ॿई बाहूं कुल्हे ते वढिजी उनजी अमड़ खे हथ में ॾेई चयाऊं, उन्हनि खे लठ सम्झी करे जानवर हकल। अहिड़ी हालत में उन माउ खां सुवालु कयो वियो त छा इंसान मथां उनखां बि ख़राबु वक़्तु अची सघे थो? माउ वराणियो, हा, हिकु हालत हिन अलमनाक मंज़र खां बि बदतर आहे ऐं उहा आहे बुख। ही बुख आहे जेका हाणे पाकिस्तान जे हर ॿिए घर में ईअं दाख़िल थी आहे जो निकिरण जो नालो नथी वठे। आख़िर त पोइ उनजा ज़िम्मेवार केरु आहिनि? हिकु वसी एराज़ी वारो सूबो बलूचिस्तान जेको मैदनी वसीलनि सां मालामाल आहे, त पोइ हितां जा माण्हू इंतिहाई पसमानदगी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर छो आहिनि? जे ॾिसिजे उनजो सबबु ख़ुदि रियासत, उनजा इदारा, सरदार, जागीरदार आहिनि जेके गॾिजी अवामी वसीला चोराए रहिया आहिनि। कंहिं बि मुल्क जी समाजी जोड़जक हिकु क़िस्म जी साइकी या हिकु रवैयो ठाहे थी। बलूचिस्तान हिकु अरसे ताईं बलोच क़बाइली समाज में साह खणंदो रहियो आहे, जंहिंजो बुनियादी नुक़्तो हीअ आहे त जेसिताईं अव्हां वेढ़ाक न आहियो, अव्हां ज़िंदा रही नथा सघो। ॿियो क़बीलो अव्हां खे मारे अव्हां जी समूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेंदो। हीअ रवैयो हाणे बि बलोच समाज में मौजूदु आहे, जंहिंखे पाकिस्तान जी रियासत वधीक ताक़तवर कयो। हीअ रियासत आम माण्हू जो भरजलो थियण जी बजाए सरदारनि, उनजे शोधनि, स्मगलरनि, भताखोर माफ़ियाउनि, जहालत, मज़हब, जनूनियत जो भरजलो थी बीठी आहे। हीअ जदीद बेठिकीअ जो हिकु रूप, बल्कि उनखां बि अॻिते फाशिज़म जो रूप धारे चुकी आहे। महारंग जी ज़ाती ज़िंदगी ऐं उनजे तकलीफ़ुनि ते आउं कोन थो लिखां, छाकाणि त असां मां हर माण्हू पंहिंजे अंदरि केतिरा दर्द खणी हले थो। मां अव्हां सां महज़ उनजी हिकु ॻाल्हि शेयर करणु चाहींदुसि। मूं जॾहिं राजी मची वारे मेड़ में शामिलु थियण लाइ गवादर जो पंधु कयो त मूं हुनखे रूबरू ॿुधो। माण्हुनि में हुन लाइ इज़त ॾिठी। हुन वाज़े चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जे माण्हुनि सां मुंहिंजी मुहबत इन करे बि आहे त मां उन्हनि मां आहियां। हुन पंहिंजनि माण्हुनि खे चयो, हिन जलसे में न अव्हां भुगती आहियो न मरी, हिते अव्हां बलोच आहियो। हीउ हिन वक़्त जो वॾो नियापो आहे। कराची में केतिरा भेरा जॾहिं बि बलोच यकजहती कमेटी को मेड़ करे थी त सिंध सरकार बलोच औरतुनि ऐं मर्दनि ते बेरहम तशदुद कराए थी। उन्हनि खे गेले ईअं गाॾियुनि में उछले थी जो जहिड़ो ही इंसान ई न आहिनि। जॾहिं त कराची में जमायत इस्लामी, जमायत दावा, तहरीक लबैक 10-10 किलोमीटर ताईं रोड रस्ता बंदि करे जलसा कनि था, जंहिंमें हिकु वॾे तइदाद गैर मक़ामी अफ़गाननि जे हथियारनि सां शिरकत करे थी। कराची जो बलोच नस्ल परस्त न आहे। हुन गुलहसन कलमती जियां पंहिंजो रिश्तो ईअं जोड़ियो जो कराची सिंध जी मारे जहिड़ो शानदार किताबु ॾिनो। हिन रियासत पोइ कराची ऐं मलीर सां छा कयो? मलीर जंहिंखे जन्नत चयो वेंदो हो, बेरिया ऐं DHA में तब्दील थी वियो। लियारी जा बलोच बेनज़ीर जी गाॾी पुठियां चरियुनि जा डोड़ंदा हुआ। हीअ रियासत ई आहे जंहिं पोइ लियारी खे ॾोहारनि जो गढ़ ठाहियो। बलोच यकजहती कमेटी जंहिंजी सरबराही महारंग करे रही आहे, दरअसल हाणे सरदारनि जे नेक्सिस जा गठजोड़ खां अॻिते निकिरी वई आहे, जंहिं करे हिन तहरीक खे तनहा या आइसोलेट करण लाइ उन जे हिकु बयान खे मिस इंटरप्रेट करण जी कोशिशि थी रही आहे। हुन पीपल्स पार्टी खे तंबीह कई आहे त हू बलोचनि ॾांहुं पंहिंजे रवैये जो जाइज़ो वठे। ॿी सूरत में उन ख़िलाफ़ बि तहरीक हलाई वेंदी। असीं समूरा इंसान जॾहिं पंहिंजनि तकलीफ़ुनि ते ॻाल्हायूं था त किन हालतुनि में बेहद तलख़ बि थी वञूं था, जंहिंमें पोइ लफ़्ज़नि जी तरतीब
बेतरतीब थी वञे थी, छाकाणि त दरअसल असीं सभु बेतरतीब समाज बल्कि बेहद ज़ालिम समाज में साह खणी रहिया आहियूं। मां बलोच तहरीक खे पंहिंजी तहरीक सम्झां थो, छाकाणि त हिन तहरीक जी हासिलात शानदार आहे। जेका ॻाल्हि असांजे हुननि में हिकु जहिड़ी आहे उहा आहे ज़मीन। मां आख़िर में हीअ गुज़ारिश कंदुसि त उंदाहिनि घटियुनि में डोड़ण बजाए पंहिंजनि साथियुनि, दोस्तनि ऐं कामरेडनि जो दिफ़ा कयूं। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो नाम्यारे लेखक मंसूर थहीम जो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नाम्यारे शाइर मंसूर मंगी सिंधी जागो जे उनवान हेठि पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में लिखियो, उथो वक़्त जी सींद ताज़ी कयो, सिंधी यादि पंहिंजो को माज़ी कयो, सिंधी समुंड ते सुहा रक़्स में हलो हुसन जो रूह राज़ी कयो, कराची फ़बाइण था फोरू घुरनि पंहिंजो माग मर्कज़ कराची कयो, गदारनि मकारनि हचारनि मथां ही संसार सारा फ़रियादी कयो, सिंधू खे सुकाइण न मेहार ॾियो, सोहणियूं सीर में साण साथी कयो, वरी नए असम जुस्तजू सां वरी पंहिंजी किरदार साज़ी कयो, वराए वर्क पंहिंजी तारीख़ जा वरी के नवां पैदा गाज़ी कयो, पहिरीं माग मंज़िल इल्म अकुल सां इश्क बाज़ी कयो, ओ मंज़ूर मंगी सियाणा थियो, अजाई न ॿी का लफ़ाज़ी कयो। काल अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ गोरिला तहरीक हलाईंदड़ हीमू कालाणी जी शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। असीं खेसि भेटा पेश करण लाइ अवां जे समातनि जी नज़र करियूं था कामरान सरकी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। हीमू कालाणी सिंध जी आज़ादी जी जदोजहद में हिकु अहम यादगार शख़्सियत आहे, जेको अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ गोरिला तहरीक हलाए सिंध ऐं पाकिस्तान जी तारीख़ में पंहिंजो नालो हमेशह लाइ अमर करे वियो। हीमू कालाणी जी ज़िंदगी अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ संस जदोजहद ऐं संस क़ुर्बानी असां लाइ जज़्बे ऐं हौसले जो ज़िंदा मिसाल आहे। हीमू कालाणी 23 मार्च 1923 ते सिंध जे शहर सखर में जाओ। संदसि ख़ानदानी पस मंज़र ओस्त तबिको हो, पर उन्हनि में आज़ादी जे जज़्बे ऐं अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ नफ़रत घणी थी चुकी हुई। हीमू कालाणी जी तालीम मैट्रिक ताईं हुई, पर संदसि सियासी ऐं समाजी शऊर संदसि हमसरण खां घणो अॻुभरो हो। हीमू कालाणी अंग्रेज़ साम्राज्य जे ज़ुल्म, इस्तिसाल ऐं बेवाजिबी खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। अंग्रेज़नि जे पॉलिसियुनि ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण जो फ़ैसिलो हुन पंहिंजी निढी उमिरि में करे छॾियो। 1942 में जॾहिं आज़ादी लाइ जदोजहद जो माहौल ज़ोर वठी रहियो हो, तॾहिं हीमू कालाणी कांग्रेस पार्टी सां लाॻापिजी वियो ऐं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ सरगर्म थियो। हीमू कालाणी जी ज़िंदगी जो सभ खां अहम पासो संदसि गोरिला तहरीक आहे। हुन अंग्रेज़ हुकूमत ख़िलाफ़ रेलवे लाइननि खे नुक़सानु पहुचाए संदन सप्लाई लाइन खे मुतासिर कयो। हुन जो मक़सदु अंग्रेज़ हुकूमत जे ज़ुल्म खे पधिरो करणु ऐं आज़ादी लाइ जदोजहद खे तेज़ करणु हो। संदसि अमलनि अंग्रेज़ हुकूमत लाइ वॾो मसइलो पैदा कयो। हीमू कालाणी खे अंग्रेज़ हुकूमत 1942 में गिरफ़्तार कयो, जॾहिं हू रेलवे लाइन खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिश करे रहियो हो। अंग्रेज़ सरकार संदसि ख़िलाफ़ केस हलाए ऐं खेसि मौत जी सज़ा ॿुधाई। 21 जनवरी 1943 ते 19 सालनि जी उमिरि में हीमू कालाणी खे सखर में फाही ॾिनी वई। हीमू कालाणी पंहिंजी नौजवानी में क़ुर्बानी ॾेई सिंध जी तारीख़ में अमर थी वियो। हुन पंहिंजी ज़िंदगी आज़ादीअ जी तहरीक लाइ वक़्फ़ कई ऐं अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ हिकु अलामत बणिजी वियो। संदसि क़ुर्बानी असां सभिनी लाइ सबक़ु आहे त वतन जी आज़ादी ऐं हक़नि लाइ जदोजहद कहिड़े नमूने सां कई वञे। हीमू कालाणी जी ज़िंदगी ऐं संस क़ुर्बानी असां लाइ हमेशह हिकु हौसला ॾींदड़ ऐं तहरीक ॾींदड़ कहाणी रहंदी। सिंध जी तारीख़ में हीमू कालाणी खे आज़ादी जी जदोजहद
जे हिकु अहम किरदारु तौरु यादि कयो वेंदो। असां सभिनी खे घुरिजे त संदसि क़ुर्बानी खे यादि रखूं ऐं आज़ादी जे क़दरनि खे बरक़रार रखूं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं कामरान ख़ान सरकी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अंग्रेज़ मुखालिफ़ इनकलाबी अॻवान शहीद हीमू कालाणी जी वरसीअ जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं। सिंध सागर पार्टी पारां पिणु सिंध जे मज़ाहिमती शहीद हीमू कालाणी जी वरसीअ जी तक़रीब कंडियारो में मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़ कई। प्रेस क्लब में मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़ सिंध सागर पार्टी जे मरकज़ी अॻवाननि अब्दुल जब्बार मंगरे, मसरूर अबड़े, अल्ताफ़ हुसैन सिंधी, वज़ीर अहमद उॼण, गफ़ार अब्बासी, दिल नवाज़ मंगरे, सरमद सैयद, शकील गांगरे ऐं ॿिनि चयो त शहीद मज़लूम क़ौमनि जे इनकलाबी पंध जा निशान हूंदा आहिनि, जिन जी क़ुर्बानी किरदार जी रोशनी में महकूम क़ौमूं आज़ादी जी मंज़िल ॾांहुं सफ़र कंदियूं आहिनि। दुनिया जी इनकलाबी तारीख़ शाहिद आहे त क़ौमनि खे जदोजहद जे वसीले मिलियल आज़ादी जी पेशानी ते शहीदनि जे रत जो संदूर लॻल हूंदो आहे। शहीद हीमू कालाणी सिंध जी तारीख़ जो अमर किरदार, मिसाली सुरमो, इनकलाबी अॻवान ऐं नई नस्ल लाइ आज़ादी जो उहिञाण आहे, जंहिं अंग्रेज़ साम्राज्य जे दौर में वतन जी आज़ादी लाइ मज़ाहिमती जदोजहद कई ऐं फाही खे चुमी सिंध तां सिर घोरे छॾियाईं। मुक़ररनि वधीक चयो त हीमू कालाणी सिंध जो बहादुर इंसान ऐं मिसाली इनकलाबी कारकुन हो, जेको मौत खां डिॼी हीणो न थियो। जेल जे आख़िरी 21 ॾींहनि में हुन जो वज़न 7 पाउंड वधी वियो हो। इन ॻाल्हि जेल जे अमले खे अचरज में विझी छॾियो हो। हीमू कालाणी सिंध जी इनकलाबी तारीख़ जी सदा हो, जंहिं ज़मीर जे सॾ ते हलंदे धारे गासिब जी ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारण बजाए फाही खे चुमी ॾेई सिंध जी तारीख़ खे इनकलाब जी ताज़गी ऐं नए नस्ल खे आज़ादी लाइ क़ुर्बानी जी रोशनी बख़्शी। अॼु सिंध में अंग्रेज़ साम्राज्य त मौजूदु न आहे, पर मज़हब ऐं जमहूरियत जे नाले ते अंग्रेज़ दौर वारो जबर ऐं फुरलुट जारी आहे। अंग्रेज़ जे मनसूबे तहत निढे खंड जे मज़हबी विरहाङे वक़्तु शहीद हीमू कालाणी जे ख़ानदान खे बि सिंध मां लॾणो पियो। उन मां ज़ाहिर थिए थो त सिंधी क़ौम मथां आज़ादी जे नाले ते नई ग़ुलामी खे मढ़ियो वियो, जंहिंखे असां सिंधी गुज़िरियल 77 सालनि खां भोॻियूं पिया। क़ौमी ग़ुलामी जे अहिड़े भयानक दौर में जो मुख़्तलिफ़ बहाननि सां सिंधी माण्हुनि जे पेरनि हेठां सिंध जी सरज़मीन खिसकाई पई वञे। सिंध जे वतन दोस्त सियासी कारकुननि ऐं मज़लूम धरती धड़ियुनि खे घुरिजे त शहीद हीमू कालाणी जी वाड़ ते हलंदे सिंध जी आज़ादी ऐं क़ौमी वजूद जी बका लाइ सगारो सियासी किरदारु अदा कनि। मेड़ाके में मौजूदु सजाह वंदन ग्रीन पाकिस्तान मनसूबे तहत सिंध जी ज़मीन जी वालार ऐं पाणी ते धाड़ जे ख़ात्मे जो गॾियल मुतालबो कंदे चयो त सिंध हज़ारे सालनि खां सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे। सिंध जी सरज़मीन ऐं जियापे जा वसीला सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत आहिनि। उन करे हिन मुल्क अंदरि 77 सालनि खां जारी सिंध जो सियासी, मुआशी, सक़ाफ़ती ऐं ज़मीनी इस्तिहसाल बंदि करे 1945 जी सिंध पंजाब पाणी मुआदे तहत सिंधू दरिया तां समूरनि डेमनि ऐं कैनालनि जा मनसूबा ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में सिंध जी वतन, तारीख़, तहज़ीब, इनकलाबी शहीदनि जा ग़ैरतमंद वारिस पंहिंजी सरज़मीन ऐं जियापे जे वसीलनि जे बचाव लाइ सियासी मज़ाहिमत जे मैदान खे सजाइण लाइ तयारु आहिनि। गासिब ताक़तनि खे सिंधी माण्हुनि जी क़ौमी जदोजहद साम्हूं ज़रूरु झुकणो पवंदो। वरसी तक़रीब दौरान साहिती जे अवामी कलाकार फ़क़ीर दीन मोहम्मद गांगरे क़ौमी गीत ॿुधाए वेठनि जे जज़्बनि खे गरमाए छॾियो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जिते ऐं जंहिं समाज में नाइंसाफ़ियूं वधी वण थी वञनि, जिते पुछाणे वारो अमल बिनह न हुजे, जिते मिसकिन मारवड़नि जी मालिकी न थींदी हुजे,
उते पुछाइण जे दौर जी ज़रूरत हर हाल में महसूसु थियणु लॻंदी आहे। पुछाइण जो दौर जे उनवान हेठि पंहिंजे मुनफ़रद लेख में नामियारो लेखक इरशाद लगारी लिखे थो, हू हिकु अहिड़ी रियासत जो वासी आहे जेका पंहिंजे हथरादू वजूद वारे पहिरें ॾींहं खां ई आलमी मंडी में हर वक़्तु विकिरेले मौजूदु रही आहे। उन रियासत पाण खे आलमी मंडी अंदरि सदाईं हिकु अहिड़ी जिन्स तौरु पेश पे कयो आहे जंहिंजो जेको जेतिरो वधीक मुल्ह लॻाईंदो तव्हांजे आगोश में वञी वेंदी ऐं मुल्ह लॻाईंदड़ खे उन रियासत पारां हर उहा ख़िदमत पेश कई वेंदी जेका ख़रीदार चाहींदो। बहरहाल ईअं हलंदे हलंदे हिकु अहिड़ो दौर बि नेठि आयो जॾहिं अहिड़ी वेकाऊ रियासत में निज़ाम जी तब्दीली लाइ ॿिनि टिनि नसलनि दिलो जान सां कोशिशि कई, पर उहे आलमी क़ुवतूं जेके उन रियासत जूं ख़रीदार हुयूं तिन अहिड़ियूं त हरफ़तूं हलायूं जो न फ़क़्ति उन्हनि ॿिनि टिनि नसलनि जी जदोजहद लोढ़ी वई, बल्कि समूरी दुनिया अंदरि आलमी इनकलाब वारे उन्हीअ सुर्ख़ ख़्वाब वारे सफ़र जा जेके साथी हुआ से बि कख पन थी विया। जंहिंखां पोइ संदसि महकूम देस मथां हिकु डिघी अकेलाई ऐं उदासी जी उहा मौसम छांइजी वई जेका अॼु ताईं जारी रहंदी पई अचे। मथे ॼाणायल समूरी सूरत हाल में वरी जेका सभ खां वधीक भवाइती ॻाल्हि हुई सा इंतिहा पसंदि भूतनि वारी हुई, जेके अवाम में छायल अकेलाई ऐं उदासी जो वझ वठी संदसि देश जी कुंड कुड़छ में पखिड़िजी विया ऐं चौधारी सूरत हाल वेतर बिगाड़ जो शिकार थियणु लॻी। अहिड़े बिगाड़ मां निकिरण लाइ हूअ कुझु सवाल संभाले आश्रम ॾांहुं रवानो थियो, छाकाणि त हिकु अहिड़ी रियासत जंहिंमें संदसि क़ौम जो अचे न को वञे तंहिं में वधंदड़ बहिरान जा असर संदसि क़ौम मथां कहिड़ा पइजी सघनि था, इन सवाल जो जवाबु सम्झण लाइ सदाईं जीअं वाह कान हुई। जेको साधू संदसि ॾुखनि सुखनि जो सदा साथी रहियो आहे हीअ तकड़ियूं बिरांगूं खणंदो जंहिं आश्रम पहुतो त रिहाण अॻे ई जारी हुई, जंहिंमें साधू हीअं पिए ॻाल्हायो, साथियो सुजाॻ थियो जो आलमी भंजडाह ऐं पुछाइण जो दौरु शुरू थी चुको आहे। जंहिं क़ौम वटि जेके कुझु आहे सो सभु जो सभु हाणे कम में अचिणो आहे। तव्हां वटि छा आहे? तव्हां वटि हिकु त दोदे सुमरे जी उहा तलवार आहे जेका कंहिं ॿिए ख़िते मथां कब्ज़े करण लाइ न पर पंहिंजनि दंगनि ऐं नंगनि जे दिफ़ा लाइ कुतब आई हुई ऐं अॻियां बि अचणी आहे। ॿियो अथो तंबूर ऐं टियों आहे उहो किताबु जेको तव्हांजे क़ौमी शऊर जे इतिहास जो उहो आइन आहे जंहिं आइन में समूरी इंसान ज़ात सां अमन इंसाफ़ ऐं भाईचारे सां रहण जो दस्तूर समायल आहे। सो अॼोके दौर में तव्हांखे कंहिं बि ख़ौफ़ में रहण न बल्कि हिमत ऐं हौसले सां उन दस्तूर खे सम्झी उन ते अमल करण जी ज़रूरत आहे, जंहिंसां अव्हीं पंहिंजी उहा तारीख़ी सुञाणप बचाए सघो था जेका सुञाणप अव्हांखे इन रियासत जे चोरनि खां धार करे बीहारे सघे। तव्हीं असली भाग्य आहियो ऐं हीअ जेके मक़ामी तोड़े आलमी चोर पाण में अटकी पिया आहिनि तंहिं में तव्हांखे कंहिंजी बि धुर थियण जी इन करे काई घुर्ज कान्हे जो अव्हीं विकिरे जो सामान न आहियो। अव्हीं पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखंदे पाण खे हर विकिरे जी मंडी खां परे रखिजो ऐं पंहिंजे वॾड़नि जी इन्हीअ नसीहत खे सदाईं ध्यान में रखिजो त जंड में पियल उहे ई दाणा पिसाई खां बची वेंदा आहिनि जेके कीर जे चौधार हूंदा आहिनि। उन करे तव्हीं बि जेकॾहिं पाण में तफ़रक़ो विसारे कराड़ वारी कीर सां गॾु बीहंदो त पिसजण खां बची वेंदो। साधू जी अहिड़ी अरिहाण ॿुधंदे खेसि मोहम्मद फ़क़ीर खटियाण जे अङण वारी उहा महफ़िल यादि अचणु लॻी जंहिंमें पंहिंजी हर का ॻाल्हि सदके हज़रत इश्क तां जड़े इज़हार सां शुरू कंदड़ फ़क़ीर यार मोहम्मद मरी जे सुंग खां हुन उहा काफ़ी ॿुधी हुई त सिंध जा काबू किला कीर सिंध में आहिनि पीर फ़क़ीर। उहा काफ़ी यादि कंदे हुन वरी वीचारियो त सिंध में पाण खे हर तब्दीलीअ जो माहिर सम्झंदड़ हल्का फ़क़ीरनि जी अहिड़ी मार्फत में वेसाह कंदा, छाकाणि त हुन पंहिंजे मुशाहिदे में हेसि ताईं उहो ई पसियो आहे त हाणोके दौर में तब्दीली वारे इल्म जी समूरा मसनद नशीन फ़क़ीरनि जी ॾाहप खे ख़ाम ख़्याली कोठींदा आया आहिनि। बहरहाल हुनखे इहो यकीन आहे त
संसद देश जी बका अॻे पोइ ख़ाक नशीननि जी उन तरीक़त में समायल आहे जिन जे सीने मां हर वक़्तु सचल जूं इहे सदाऊं ईंदियूं थियूं रहनि त मुड़ुस थी मंसूर पओ न त कीम चओ मंसूर आ। आश्रम जी रिहाण मुकमिल थी त हूअ तकिड़ो शहर ॾांहुं रवानो थियो त जीअं हूअ पंहिंजे देश जे दानिशमंदनि सां साधू जी हिदायत सले सघे। ईअं हू तकिड़ियूं बिरागूं भरींदो अची उन ऐवान में पहुतो जिते ज़माने जी समूरी दानिश कठी थियल हुई। उन कठ में हर कंहिंजी कच्छ में पंहिंजी पंहिंजी समझ जो किताब मौजूदु हो ऐं हीउ जॾहिं उन दानिशमंदनि वटि पहुतो तॾहिं संसा अखियुनि में केतिरनि रातिनि जा उजागा हुआ ऐं मथे में विंदर वाड़ जी धूड़ पियल हुअसि। हुनखे अहिड़े उजागियल ऐं भूतियल हाल में ॾिसी दानिशमंदनि जा मुंहं फिरी विया ऐं हू सभु पाण में भुणकण लॻा त वरी ख़बर नाहे कहिड़ी बेवकूफ़ी जी ॻाल्हि खणी आयो आहे। ऐवान बहरहाल जीअं त बज़ाहिर जमहूरियत जो दावेदार हो सो हुनखे बि आख़िर में पंहिंजी राय ॾियण जो मौक़ो फ़राहम कयो वियो। हुनखे जीअं ई ॻाल्हाइण लाइ सॾियो वियो तॾहिं हुन पंहिंजी ॻाल्हि हीअं शुरू कई। आउं हींअर साधू खां थियो पियो अचां जंहिं मूंखे इहो चई मोकिलियो आहे त वञी पंहिंजे सूंह खे उहो सनीहो ॾिए त आलमी भंजड़ा ऐं पुछाइण जे हिन दौर में हू बिना देर पैगाम लतीफ़ जे चौधार कठा थियनि ऐं पंहिंजी हर काई हिकमत अमली लतीफ़ी इख़लाक़ियात जे तनाज़ुर में तय कनि त जीअं खेनि क़ौमी बका नसीब थी सघे। हुन ॻाल्हि पूरी कई त समूरा दानिशमंद टहक ॾींदे मस टोकूं कंदे इहो चवणु लॻा त तूं भला कॾहिं खां नई ॻाल्हि बि कंदे या न। दानिशमंदनि जी अहिड़ी रवश खे ख़ामोशी सां सहंदे हुन बेनियाज़ी सां पंहिंजी गोदड़ी खईं ऐं खेनि इहो चई ऐवान मां ॿाहिरि निकिरी वियो त मुंहिंजो कमु अव्हांखे साधू जो नियापो ॾियणु हो, हाणे वधीक तव्हांजी मर्ज़ी। हुन ऐवान मां ॿाहिरि निकिरी आसमान ॾांहुं निहारियो त मोहन जे दड़े वारे पासे खां ओथर चढ़ी रहियो हो ऐं हुन रेटे रथ पोयां ॻाढ़ी खेवण झलका ॾींदे धोकींदे पिया ई उहा खेवण जंहिंमें दोदे सूमरे जी तलवार जा ओलड़ा आया हुआ। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं इरशाद लगारी जो लिखियल लेख जंहिंजो उनवान हो पुछाइण जो दौर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा इहो बि केॾो वॾो अलमियो आहे जो ॾात जे ॾींहं में माण्हू अकेलो रहिजी थो वञे। उहे सरकारी खाता सरकारी इदारा जिन खे ॾात धड़ियुनि जी सहायता करणु खपे से बि ॾात धड़ियुनि खे विसारे छॾींदा आहिनि ऐं पोइ बीमारियुनि ऐं बेवसियुनि में चुढ़ी नेठि केतिरा ई ॾात धड़ी मोकिलाए वेंदा आहिनि। इन समूरी सूरत हाल ते मारूड़ा फ़क़ीर कहंदड़ ॾींदा दाहिणी जे उनवान हेठि नामियारो लेखक माकन शाह रिज़वीअ लिखे थो, हर मुल्क हर क़ौम जी सकाफ़त ऐं ॿोली रुॻो इंसानी जहान न पर हर साह वारी मख़लूक जी अहम ज़रूरत आहे। झंगली जीवत जो मुशाहिदो माणींदड़नि खे बि चङी रीति ख़बर आहे त झंग जे हर जानवर जो नस्ल ॿोली रहणी कहणी अलॻि अलॻि रखे थो। जीअं गिदड़ डिॼणो जानवर लिखिबो आहे तीअं बघड़वरी टोले जी सूरत में हलंदा आहिनि जिन खे सत बघाड़ी चइबो आहे। इंसान जी नस्ल में धरतीअ जे हर मख़सूस टुकरे जंहिंखे मुल्क चइबो आहे हिते रहंदड़ माण्हुनि खे क़ौम सॾिबो आहे। उन्हनि माण्हुनि जी सुञाणप संदन ॿोली ऐं सकाफ़त मां कई वेंदी आहे। जीअं सिंध पहिरीं सिंधू दरिया जे निकिरण खां वठी सिंधी समुंड में सुम्हण ताईं कश्मीर खां बम्बई ऐं अफ़गानिस्तान खां ईरान ताईं पखिड़ियल हिकु क़दीम तहज़ीब वारो मुल्क ऐं पोइ वक़्त जे वीरनि ऐं ज़माने जे फेरनि में भाङा थींदे हाणे सूबे जी हैसियत रखंदड़ धरती आहे। पर लहजनि जी फेर घेर हूंदे बि वटसि पंहिंजी ॿोली ऐं सकाफ़त 5-7 हज़ार सालनि खां साॻी रहंदी अचे। उहा ई ढगे गाॾी, उहा ई रिलीअ खेसि गरबी चटसाली पोशाक उताक तौर तरीक़ा वक़्त जी वीर में लुहण बावजूदि पींघे ऐं पाज़ेब ताईं सुथण खां पहिराण टोपीअ टिके ताईं
छपर खट खां छने ताईं अॼु बि जागंदी सकाफ़त ऐं ॻणियूं वेंदड़ सुखड़ियूं अलेख बियूं आहिनि त लाव लहण मोड़ ॿधण खां वठी मल मलाखण ऐं साम झलण बि सिंध जी सकाफ़त में शामिल आहिनि। पर अॻे मुख़्तलिफ़ मुल्कनि वटि पंहिंजी सकाफ़त मौसीक़ी हुनर अदब ऐं इल्म खे संभालण लाइ हिकु मख़सूस खातो या शोबो हलंदो आयो आहे। तीअं सिंध वटि बि पंहिंजो सकाफ़त खातो रहियो आहे। जीअं इराक़ में शाइर फ़र्ज़ोक जहिड़ियुनि शख़्सियतनि खे या मुग़ल शहनशाही जे दौर में मिर्ज़ा ग़ालिब जहिड़ियुनि हस्तियुनि खे वज़ीफ़ा तोड़े मददूं मिलंदियूं हुयूं, ईअं ई सिंध जे शाइरनि अदीबनि मौसीक़ारनि साज़ींदनि हुनरमंदनि आलमनि तोड़े मख़सूस सकाफ़ती शयुनि जी संभाल ख़ातिर कमु करणु सकाफ़त खाते जो कमु आहे। पर अलाए कहिड़ा कारण ऐं कहिड़ा ज़हन आहिनि जो सिंध जे शाइर अदीब मौसीक़ार सुघड़ हुनरमंद फ़नकार खे अहसास महरूमी में मरंदे लुछंदे ॾिठो वियो आहे। मिसाल तौरु शाइर अली मुहम्मद उडराई आसरनि में तड़पंदे, आबिद सतार नवाज़ आइसक्रीम जो गाॾो धिकींदे, सादिक अली जहिड़ो अज़ीमुल शान फ़नकार दरबदरी जी हालत में बेंच ते वेठे मरी विया। अली अहमद जमाली जहिड़ो रेडियो आर्टिस्ट वॾी डुकडोड़ करण बाद रुगो 50,000 जो हक़दार लिखियो वियो। हेॾे महांगाईअ जे मोतमार हालतनि में मरड़ींग बणियल अनवर हुसैन विस्तड़े खे बि 2 लख जो चेक मोकिले खाना पूरी कई वई। 25-30 किताब सिंधी अदब खे अर्पींदड़ मोहम्मद अली पठाण जहिड़े अदीब खे ख़ैरात तौरु 50,000 जो चेक मोकिलियो वियो, जेको हुन वापसि करे छॾियो। मुंहिंजो पंहिंजो मिसाल सिंध जे साम्हूं आहे, जेको थायराइड, गुदूद मसाना, हाई ब्लड प्रेशर, पेरनि जो सुन थियणु, डिप्रेशन, नज़र जी कमज़ोरी जहिड़नि मर्ज़नि में मुब्तला हुअण बावजूदि रुगो 1 लख जो गुज़िरियल साल हक़दार थियसि, उहो बि दरख़्वास्त ॾियण जे 6 महीननि खां पोइ, जिते डॉक्टर साहिबान ॾिसण जी फ़ी 2,000 खां 5,000 ताईं वठंदा हुजनि ऐं दवा जो हिकु कैप्सूल बि 100 में अचे। उते अदीबनि, शाइरनि, मौसीक़ारनि, राॻियुनि, सुघड़नि, हुनरमंदनि वजतनि बदिरां सकाफ़त खाते जो सॼो बजेट लखें रुपया पघारूं खणंदड़नि ते ख़र्च पियो थिए। सिंध में अॻे अलाह पाक जे वलियुनि वॾनि शाइरनि ते मेला लॻंदा हुआ, पर उन्हनि अहम मेलनि में सवाइ हज़रत कलंदर ऐं भिट शाह खां सवाइ कंहिं बि मेले ते का अदबी कॉन्फ्रेंस नथी थिए। मूंखे यादि आहे त समन सरकार जे मेले ते मरियात दुरमहद कमाल जे कोशन सां 1979 में अदबी कॉन्फ्रेंस थी हुई, जिते मूं पंहिंजो लिखियल निज़म सिंध अमरा सिंध अमर पढ़ियो हो, जंहिं ते महरम अली भुट्टे ऐं बाबा सकाफ़त रईस करीम बख़्श निज़ामाणी मूंखे इनाम बि ॾिनो हो। वरी किथे बि अदबी कॉन्फ्रेंस न थी। शहीद शाह इनायत सूफ़ी, शाह करीम बुलड़ी या समन सरकार ते लॻंदड़ मेला गादी नशीन पाण लॻाराईंदा आहिनि, जिन में सकाफ़त खाते जो को बि अमल दख़ल कोन्हे। हूअं बि सकाफ़त खाते में डिघियूं कमेटियूं ठाहिण बदिरां हर ज़िले में ॿिनि माण्हुनि जी हिकु कमेटी हुजे, जेके अहसास आशना हुजनि, हूअ वॾियुनि गाॾियुनि जा आदी न हुजनि ऐं मोटर साइकिल ते वञी बि रूबरू उन्हनि ज़रूरतमंद अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि, सुघड़नि, वजतनि, मौसीक़ारनि ऐं हुनरमंदनि जो हाल ॾिसनि, संदन ॻाल्हि ॿोल हालतूं ऑडियो वीडियो रिकॉर्ड करे वज़ीर साहिब, सेक्रेटरी, DG साहिबनि खे पेश कनि। हू बि हिन वक़्तु सकाफ़त, सियाहत, नवादरात ऐं आरक्यू खातनि जो वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह आला तालीम याफ़्ता ऐं काबीना जो सभ खां निढी उमिरि वारो नौजवान वज़ीर आहे। संदन शहर मिसाल ॻोठ तोड़े ज़िमीदार वसी आहे। खेसि का बि करप्शन करण जी ज़रूरत ई न आहे। वज़ारत खां अॻु बि हर तरह जी सहूलियत खेसि मुयसरु रही आहे। संदसि खाते जे DG खे बि ग़लाज़ जो तानो नथो ॾेई सघिजे त पोइ ही मोहतरम साहिबान आख़िर कहिड़े पार जे पंथ ते आहिनि जो सिंध जो अदीब, आलिम, शाइर, मौसीक़ार, वजतो, हुनरमंद या सुघड़ पाण खे अकेलो सम्झे। इन करे खेनि इहा बि सलाह ॾियणु ज़रूरी आहे त हिन ॻाठे टोड़ महांगाई खे ॾिसंदे सालियानो मिलंदड़ वज़ीफ़े खे 60,000 बदिरां लख रुपयनि ताईं वधाइण जो ऐलान कनि। बीमार, बेघर, लाॻापियल लेखकनि, शाइरनि, फ़नकारनि, मौसीक़ारनि, हुनरमंदनि, सुघड़नि तोड़े साज़ींदनि जी परघोर पहिरीं लहनि ऐं ईंदड़ वक़्त जी तारीख़ में पंहिंजो नालो सोननि अखरनि में लिखाइनि, न त ॿी हालत में अचण वञण वारे जहान फ़ानी में जीअं ॿिया वञाइजी विया, तीअं ही बि वञाइजी विसरजी दज़ में गुम थी वेंदा। अॼु वधीक परे न, पर खेनि इहो त सोचणु घुरिजे त रुगो आज़ादी वारे वक़्तु 1947 में पाकिस्तान जे वज़ीर सकाफ़त या रेलवे जे वज़ीर जो नालो खेनि बि यादि कोन हूंदो त केरु हुआ।
बाक़ी सवाल हिननि कलमकारनि शाइरनि हुनरमंदनि या फ़न कला सां लाॻापियल बेदर बेघर बेज़र सुरण सतायल आर्टिस्टनि जो त इहे बि फ़ानी थी वेंदा। कंहिंखे दान ॾींदा, केरु संदन कूक कने ॿुधंदो। वक़्तु त गुज़रण लाइ आहे, नेठि गुज़री वेंदो। जैसे लोड़ाऊ थिया जिनीअ संदीअ धीर, त मारवड़ा फ़क़ीर कहंदड़ ॾींदा दाहड़ी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक ऐं कंपेयर सैयद माकन शाह रिज़वी जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सलींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन